जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ता मां पायल बारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिल सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि। शाबाश हुजे तव्हां सभिनी सिंधियुनि खे कि तव्हां मुंहिंजा हेतिरा वॾा वीडियोस पंहिंजो कीमती वक़्तु ॾेई ॾिसो था ॿुधो था। पर मां हमेशह ये ॻाल्हि रिपीट कंदी आहियां कि के भाउर भेनरूं अञा बि आहिनि जेके मुंहिंजे हिन चैनल खे न ॾिसंदा आहिनि, पर उमेद मुंहिंजी क़ाइम रहंदी, छो जो मूंखे तव्हां सभिनी सिंधियुनि जे मथां पूरो विश्वास आहे। अॼु मुंहिंजे हिन चैनल में हिकु अहिड़ी पर्सनैलिटी, हिकु अहिड़ी शख्सियत मां तव्हांखे रूबरू कराईंदसि जिन जो नालो ॿुधी करे असांजा सिंधी पंजाबी पंचायत जा भाउर भेनरूं माताऊं ऐं हर हिकु मेंबर चवंदो भाई वाह। त अचो मां तव्हांखे मुलाक़ात करायां थी असांजा सिंधी पंजाबी पंचायती न पर अखिल भारत सिंधी पंजाबी पंचायत वेलफेयर एसोसिएशन जा प्रेसिडेंट यानी मुखी डॉक्टर श्री राजेश आहूजा जन। जय झूलेलाल। नमस्ते पायल जी। नमस्ते। धन्यवाद। ॾाढी सुठी शुरुआत कई है तव्हांजे प्रोग्राम जी। मां सच में पाण खे ॾाढो भागन वारी थी सम्झां कि तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु मूंखे ॾिनो आहे ऐं मां घणो ई कुझु तव्हां खां सिखंदी बि आहियां, अॻिते बि सिखंदी रहंदसि कि कीअं पंहिंजे टाइम खे बि मैनेज कजे, पर उहा ॻाल्हि असीं पोइ कंदासीं। दादा मां हिकिड़ो पुछण थी चाहियां कि नालो तव्हां हिकु दफ़ो पंहिंजे यूट्यूब चैनल जो ॿुधायो त बेस्ट थींदो। असांजो अखिल भारत सिंधी पंजाबी पंचायत वेलफेयर एसोसिएशन पारां जेको चैनल हलंदो आहे उनजो नालो आहे सिंधियत जो साज़। सिंधियत जो साज़। दादा मां तव्हां खां हिकिड़ो सुवाल पुछणु चाहींदसि कि जेको तव्हां यूट्यूब चैनल ठाहियो आहे सिंधियत जो साज़, उनजो मक़सदु छा आहे? सिंधियत जो साज़ मेनली ठहियल आहे सिंधी पंजाबी भाउरनि भेनरुनि ऐं युवाउनि में जेको टैलेंट भरियल आहे ऐं उन सां गॾु साण सिंधी भाषा जो विकास ऐं प्रमोशन जे लाइ। त असां अॼु खां 2 सालनि खां हिन चैनल खे हलायो आहे, खूब सक्सेसफुल हली रहियो आहे, अॻियां बि हलंदो ऐं गुज़िरियल छंछर ते हिन जा 119 नंबर एपिसोड थी विया आहिनि जिन खे काफ़ी माण्हू साराहे रहिया आहिनि। 119 एपिसोड थी चुका आहिनि। तव्हांखे शाबाश हुजे। सिंधी पंजाबी पंचायत असांजो जेको समाज आहे, तव्हां उन्हनि भाउरनि भेनरुनि खे या मेंबर्स खे कुझु पंहिंजे पारां कुझु अहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था? ॾिसो, मां हिन वक़्तु जंहिं पोस्ट ते आहियां, मां प्रेसिडेंट जी पोस्ट ते आहियां, त असां जेके असांजे बुज़ुर्गनि वॾनि सिंध छॾण खां पोइ भारत में आया ऐं सभई सिंधी पंजाबी जॾहिं गॾु थिया, त सभिनी खां ज़रूरी इहो ई हो कि जेके असां उतां सिंध जा ओरिजिनल गॾियल सिंधी पंजाबी हुआसीं, उहे हिंद में बि तोरे सॼे धरतीअ ते अञा बि गॾियल रहूं, हिक ॿिए सां कनेक्टेड रहूं, हिक ॿिए सां मिलंदा रहूं ऐं हिक ॿिए खे मदद कंदा रहूं, हिक ॿिए सां व्यापार कंदा रहूं। उन ही पर्पस सां पंहिंजे हिन सिंधी पंजाबी समाज जो संगठन थियल आहे ऐं संगठन में ही शक्ति आहे। तव्हां सम्झो था, उन शक्तिअ खे असां अॻियां वधाइण चाहियूं था। बिल्कुलु। तव्हांजो जेको वर्क प्लेस आहे, प्रोफेशन, तव्हां आहियो त डॉक्टर। हाँ, बाय प्रोफेशन कन गले जो सर्जन आहियां। ओके। ऐं 25 इयर्स खां मां प्रैक्टिस करे रहियो आहियां। बिल्कुलु बिल्कुलु। त एतिरो कमु गॾोगॾु समाज जी सेवा तव्हां करे रहिया आहियो, हेतिरो टाइम कीअं कढी रहिया आहियो त असीं बि कुझु सिखूं? न, ई असां मूंखां अॻु में बि कंहिं जोधपुर में कंहिं ॿार इहो सुवाल पुछियो भई तव्हां समाज ऐं पंहिंजो जेको प्रोफेशन आहे डॉक्टरी जो कीअं हलाईंदा आहियो। उन वक़्तु मां हिकिड़ो ॾाढो कैज़ुअल उन्हनि खे जवाबु ॾिनो जेको अॼु ताईं सभु यादि कंदा आहिनि कि भई समाज मुंहिंजे दिलि में आहे ऐं करियर मुंहिंजे दिमाग़ में आहे ऐं करियर सां गॾु मां चाहियां हर हिकु माण्हू जेको बि पढ़ियल लिखियल आहे, एजुकेटेड आहे, कंहिं सुठी फील्ड में आहे, उनजो मतिलबु इहो न आहे कि उन वटि समय न आहे, उहो समाज खे टाइम नथो ॾेई सघे। समाज खे पाण पढ़ियल लिखियल माण्हू वधीक सुहिणे नमूने सुठे नमूने हलाए सघनि था ऐं समाज जे जेके रूल्स रेगुलेशन्स ऐं जेके प्रथाऊं आहिनि उन्हनि खे पंहिंजी नेक्स्ट जनरेशन ताईं पहुचाए सघनि था। ज़रूरु। तव्हां वक़्त वक़्त ते दादा घणी एक्टिविटीज़ बि कराईंदा आहियो, न सिर्फ़ु पंहिंजे अहमदाबाद में
पर मूंखे जेतिरी मूंखे ख़बर आहे, मूंखे जेतिरी ॼाण आहे कि तव्हां न सिर्फ़ु अहमदाबाद में पर दुनिया जे हर कुंड कुश में तव्हां सिंधी पंजाबी पंचायत जेका आहे उन जे जेके असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे पूरो मोलो हिकिड़ो सेखारण जे लाइ तव्हां घणी एक्टिविटीज़ बि कराईंदा आहियो। तव्हां चाहियो था कि असांजो जेको समाज आहे सिंधी पंजाबी पंचायत जेको असांजी सिंधी पंजाबीज़ आहिनि अॻियां वधनि, त तव्हां इहे जेके एक्टिविटीज़ कराईंदा आहियो त उन जे लाइ बि त तव्हांखे वक़्तु कढणो थो पए, पर तव्हां केतिरा सक्सेस विया? तव्हांखे लॻे थो कि छा असांजा समाज जा भाउर ऐं भेनरूं उहो इंट्रस्ट ॾेखारे रहिया आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु, असां समाज में एक्टिविटी ही हिकिड़ो माध्यम आहे कि जेको अलॻि अलॻि संस्थाउनि खे जीवित रखंदा, अलाइव रखे सघंदा आहे। ऐं एक्टिविटी न हूंदी त उहा संस्था उहो समाज सुम्ही पवंदो। त असांजी सभिनी खां वधीक कोशिश इहा ई रहंदी आहे कि यूथ ऐं लेडीज़ विंग इहे ॿ जेके समाज जा जेके ॾाढा वाइब्रेंट ऐं डायनेमिक एलिमेंट्स आहिनि जिन खे असां हमेशह एक्टिव रखंदा आहियूं। जेंट्स विंग भी ऑफ कोर्स ॾाढो सुठो मैनेजमेंट जो कम हर जगह ते कंदी आहे, पर खास करे जेका ऊर्जा लेडीज विंग में आहे ऐं जेका असांजे नौजवान में ऊर्जा आहे उन एक्टिविटी खे असां लगातार हर जगह ते, जीअं तव्हांखे ख़बर हुजे कि अगले महीने में जोधपुर में युवा स्नेह मिलन थियण वारो आहे। अच्छा, अॼु खां 2 महीना अॻु मुंहिंजी वाइफ स्वाति आहूजा ऐं ऑल इंडिया जी सिंधी पंजाबी भेनरुनि मिली करे लेडीज समिट कयो हो दमन में। अच्छा, खूब सक्सेसफुल वियो, जिते 101 लेडीज 2 ॾींहंनि लाइ गॾु रहियूं, उन्हनि क्रिएटिविटी जो कम कया, समाज खे वधाइण जूं ॻाल्हियूं कयूं। त इन टाइप जो मां हर जगह ते, अॼु मां हिते कलकत्ते में आयो आहियां, त असांजी इहा ई हिकिड़ी मंशा आहे कि असां जल्दी हिकिड़ी ईस्ट ज़ोन जी बि हिकिड़ी एक्टिविटी क्रिएट कंदासीं, जंहिंमें ईस्ट ज़ोन जे सभिनी युवा खे, लेडीज़ खे, भाउरनि भेनरुनि खे जोड़े ऐं उनखे कम वधाईंदासीं। ऐं तव्हांजो जेको सुवाल हो सक्सेस केतिरो विया आहियूं, ॾिसो समाज में त महिनत कंदी रहणी आहे ऐं सक्सेस धीरे धीरे ई मिलणो आहे। चवंदा आहिनि न कि रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे। असां पूरी कोशिश करे रहिया आहियूं ऐं भाउर भेनरूं बि असां सां गॾु पूरे ज़ोर सां जुड़ियल आहिनि ऐं अवल ख़ैर तव्हांजो बि साथ रहंदो त इहे एक्टिविटियूं हलंदियूं रहंदियूं। सिंधी पंजाबियुनि जा मेला लॻंदा ई रहंदा। सिंधी पंजाबी पंचायत खे मूंखे लॻे थो तव्हां ॾाढो भारत सां समझो था। जेका सिंधी भाषा आहे, अगरि असां हुनजे मथां थोरी रोशनी विझूं त मां चाहींदसि कि तव्हां खां मां इहो सुवाल पुछणु थी चाहियां कि जेका असांजी सिंधी भाषा आहे, छा तव्हांखे लॻे थो कि असांजे सिंधियुनि में उनजी जोत जगी चुकी आहे कि उन वक़्तु लॻंदो? जेका पंहिंजी सिंधी ज़ुबान आहे, मां पंहिंजी मदर टंग आहे, मातृभाषा आहे, उनजी जोत कुझु टाइम लाइ त थोरी हिली टिमटिमाइण में, पर हाणे वरी खां हिकिड़ी नई रोशनी चालू थी आहे। गुज़रियल वक़्त में ईअं फील ईंदो माण्हुनि खे कि असां सिंधी ॻाल्हाइण में शर्माईंदा हुआ, पर हाणे देश विदेश में इहा हवा आहे कि मातृभाषा सभिनी खां पहिरीं, हर कंहिंखे पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाइणो आहे ऐं हुनजो असर पंहिंजे समाज में बि अची रहियो आहे। ऐं मां धन्यवाद ॾींदुसि कलकत्ता पंचायत खे। कलकत्ते जा सिंधी पंजाबी उहे आहिनि जेके इंग्लिश ऐं सिंधी 2 लैंग्वेजिस खे सभिनी खां वधीक प्रायोरिटी ॾींदा आहिनि। इहो कलकत्ते खे तहे दिलि सां शुक्रिया आहे जो तव्हां सिंधी भाषा खे अलाइव रखी वेठा आहियो। असांजे लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां समाज जा मुखी थी करे असांजे कलकत्ते जे लाइ हेतिरो कुझु सुठो ॻाल्हायो आहे। घर में बि तव्हां पंहिंजी वाइफ खे हेल्प त कंदा हूंदा कम में? छा कंदा आहियो ॿुधायो मूंखे? कहिड़ो हेल्प कंदा आहियो? कहिड़ी हेल्प कंदा आहियो? इहो को मैसेज सॼे समाज में वेंदो कि उन्हनि जो वाइफ हस्बैंड खां कहिड़ी हेल्प वञे, तव्हांजे थ्रू वञनि। सच्ची ॿुधाइजो, न करणो हो त उहो बि चई छॾियो भाई मां हेल्प न कंदो आहियां। हस्बैंड ऐं वाइफ त ॾिसो गाॾीअ जा 2 पहिया आहिनि, गॾे करे ई हलणो आहे ऐं नेचुरली जेकॾहिं अटो उहो ॻोईंदी त फुल्को मां पचाए ॾींदो आहियां। मुंहिंजी वाइफ एॾो मूं ते डिपेंडेंट आहे, जेसि ताईं मां बासण कान मलींदा रोटी कान ठाहींदी आहे। जोक्स तव्हां माना जोक करे नंबर 1 आहियो। त असांजा जेके पर्सनैलिटी, जेका असांजी पर्सनैलिटी जो असांजे हिन कलकत्ते शहर में आई आहे, मुंहिंजो ॾाढो मन आहे कि मां एतिरा सवाल पुछां कि जंहिंजी एंड न थिए, पर चवंदा आहिनि न वक़्त खे सलाम आहे। ऐं ॿिए दफ़े मां दादा जन खे वरी रिक्वेस्ट कंदसि ऐं चवंदसि कि भाई असांजे 80 सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते वरी मूंखे टाइम ॾियो त मुंहिंजा जेके रहियल सवाल आहिनि
बिल्कुलु बिल्कुलु मां पुछी सघां ऐं रोए वेंदे यस तव्हां 4 लाइनूं 4 सिटूं सिंधीअ में कुझु ॻायो, कुझु बि। यस बिल्कुलु। जिए सदाई जिए सदाई जिए, सिंधन जी धरती सुणी सिंध कलंदर, तोखे आहे परची, सुणी सिंध भेटाई तोखे आहे परची। तव्हांखे ख़बर पवे थी तव्हां जॾहिं ॻायो केतिरो सुर में ॻायो आहे, मूंखे लॻे थो तव्हां सिंगर नंबर 1 आहे। त तव्हांखे अगरि कुझु अञा बि ॻाइणो आहे प्लीज कम प्लीज। हाँ ट्रेनिंग वठंदासीं धीरे धीरे करे सिखंदा रहंदा। धन्यवाद धन्यवाद। जय झूलेलाल। बस मां इहो ई चवणु चाहींदुसि कि समाज खे गॾु खणी हलो। सेवा सहकार ऐं संगठन इहे असांजा 3 स्तंभ आहिनि। इन्हनि ते हली करे ऐं पाण पंहिंजे समाज खे अॻियां वधाए सघूं था ऐं ख़ूब समाज जो नालो कयूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल।